मेहरलग ॻोठ रहम अली खोसो जी बोर मुतासिर औरतुनि मासूम ॿारनि जो कोलाची मोरी भरिसां एहतजाज इंडस हाईवे ब्लॉक। मुतासिरनि जो एहतजाज ख़त्म कराइण लाइ पुलिस पहुची वई। मुतासिरनि पारां या हुसैन जूं सदाऊं बचा बुख ते वेठा आहिनि। बोर तबाह करे छॾियो, को सार नथो लहे। गोली हणी छॾियो, रोड ख़ाली न कंदासीं। आज़म खोसो, शहज़ाद खोसो, असलम खोसो, फरीद खोसो ऐं ॿियनि मीडिया आरोदाहींदे चयो त हथरादू कट ॾेई असांजा फसल घर घाट लोढ़े असांखे तबाह कयो वियो। ज़ुल्म जी इंतिहा आहे, असांजा बच्चा बुखनि ते वेठा आहिनि। गवर्नमेंट तोड़े मुख़्तलिफ़ NGOs तरफ़ां बि का सहायता नथी कई वञे। मनपसंद माण्हुनि खे राशन टेंट ॿियो सामान ॾिनो थो वञे। जेसीं ताईं असांजा मसइला हल नथा कया वञनि, असां धरणो ख़त्म न कंदासीं। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।